नालो ॾिनो ऐं सचल सरमस्त हिन खे चयो त तूं वञी अगड़नि भरिसां हिकु ॻोठु आहे ख़ैरपुर में अगड़ा, उन में वञी रह, ऐं इन खे इहो नालो बि ॾिनई, जंहिंजे करे न रुॻो एतिरो बल्कि सचल सरमस्त जे जेका हुन सां मुहबत हुई, उन मुहबत जो इज़हार हुन पाण बि कयो आहे पंहिंजी शाइरीअ में, जेको कुझु हिन रीति आहे जेको अव्हांजे स्क्रीन ते मौजूदु आहे। नानक यूसुफ यार सुञातो, नानक यूसुफ यार सुञातो, दर्स दराज़ियनि दिलबर जे, या बारी यारी यूसुफ यार सां रखी सचल सुहारी। हाणे हीअ जेका हुनजी यारी जेका हुई या दोस्ती जेका हुई, मुहबत जेका हुई, उहा हिननि जी जेका सो उनसियत हुई, उहा हक़ीक़तनि में दिलनि खे आबाद करण वारी हुई। नानक यूसुफ जा एतिरा त चाहींदड़ हुया जेके हिंदू ऐं मुस्लमान ॿई हुया, छाकाणि त जीअं शाह सचल ऐं सामी हुआ, इहे ई साईं नानक यूसुफ हुयो, उन्हनि जी बि जेका रिवायत हुई उहा साॻी, ॻाल्हि जेका हुई साॻी हुई, ऐं आम माण्हूअ खे जेको सुञाणप वारो हुयो उहो साॻियो ई हुयो। इन लिहाज़ खां ही पंहिंजी शाइरीअ में इंसानियत खे वधीक फ़ोकियत ॾींदा हुया। अॻिते हलूं था असां, अॻिते हली असां ॾिसूं था त ही मुंहिंजी जेको आहे सो हलूं था त ही ख़लीफ़ो नबी बख्श लगारी जंहिंजी मां अव्हां सां ज़िक्र मथे करे चुकुसि, उहो आहे ईस्वी 1776 में पैदा थियो ऐं 1863 में वफ़ात कयईं। जंहिं 1863 में वफ़ात कयईं त इन जे दौरान ई जंगूं जेके थियूं, झेड़ा जेके थिया, उन्हनि सभिनी खे इन्हनि पेश कयो आहे पंहिंजी पंहिंजी शाइरीअ में। हाणे साॻियो ई ख़लीफ़ो नबी बख्श लगारी जेको हुयो, उहो पीर पागार जो मुरीद ऐं ख़लीफ़ो हो, तंहिंजे करे हुनखे ख़लीफ़ो चयो वेंदो हुयो। खरड़ीअ जी जेका जंग लॻी, उन जंग में जेके सिंधी जवान विढ़िया, सिंधी जोधा विढ़िया, सिंधी विढ़िया आहिनि, उन्हनि वेड़ जे दौरान हिननि जेके ॻाल्हियूं या जेके नोट कयूं आहिनि, उन्हनि खे जेको उत्साह आहे या उन्हनि जी बहादुरीअ जो जेको हुन ज़िक्र कयो आहे, उहो अव्हांजे साम्हूं आहे। छाकाणि त सिंध वतन सां मुहबत फितरी अमल आहे। उन सिंध में जॾहिं मीरनि जो ज़मानो हुयो त केतिरनि ई जेको सो पठाणनि हमला कया, शाह शुजा बि हमिलो कयो जेको सखर वारे जॻह ते हुयो, उन खे तोड़े जो उहो भॼाए कढियो वियो हुयो शाह शुजा खे, पर शाह शुजा जेको हमिलो कयो उन में तमामु घणो नुक़सानु थियो हुयो, ऐं उन में ई नुक़सान जे बदिले में जेको ख़लीफ़ नबी बख्श लगारीअ हिकु नओं सुरकेॾारो लिखियो, ऐं उहो सिंध जो सुरकेॾारो हुयो। हिकिड़ो सुरकेॾारो हुयो करबला जे मैदान जो, ऐं हिरां शाह शुजा जेको जंग कई, हुनखे बि साॻियो ई करबला वारे मैदान जे निस्बत हिन खे ॾिठो, जंहिंजे करे चयईं त सोभूं सिर घुरनि, सूरीअ सुभ न सपिजे, सोभ बराबरि सेयूं तोरियां ता न तुरनि, जे हींअरे मंझि हुरे से मुल महांगे सुपरी। सोभ जेका आहे उहा हमेशह सिर घुरंदी आहे, वक़्तु घुरंदी आहे ऐं क़ुर्बानी घुरंदी आहे। ऐं अहिड़े नमूने सां शाह शुजा जे ज़माने मीरनि जे ज़माने में जेको हमला कया, उनजो जेको मंज़रनामो आहे उहो ख़लीफ़ नबी बख्श लगारीअ इन में पेश कयो आहे। उनखां अलावा बि संदसि केतिरी शाइरी आहे, पर उनजी मक़बूलियत जो जेको सबबु आहे ख़लीफ़ नबी बख्श लगारी जो, सो आहे खिरड़ीअ वारे जंग जो हिकु नओं सुरकेॾारो लिखणु। सूफ़ी दिलपत वेदानियत शाइर जो हिकु अहम कड़ी आहे, जंहिंमें हुन वेदानियत जे अंत वारी ॻाल्हि यानी कि वेदनि जी वारी ॻाल्हि खे वर्जायो आहे। 1777 में पैदा थियो ऐं 1841 में वफ़ात कयईं। सेवण जो असुलु रहाकू हो, हैदराबाद में अची रिहाइश इख़्तियार कयईं। झोक शरीफ़ वारनि जो मुरीद हो। हीउ वरी शहीद शाह इनायत वारो आहे, उनजो ही मुरीद हो। संदसि कलाम सिंधी, हिंदी ऐं फ़ारसीअ में आहे। संदसि कलाम में वेदानियत जो असरु आहे जेको रोहल जो तसलसुल आहे। रोहल फ़क़ीर इन सां जुड़ियल हुयो। छाखे पाण में
तुर्कनि वाणियनि वेर। छाखे पाण में तुर्कनि वाणियनि वेर, जे पेर में पाणीअ धणी तां कंदड़ केर। कख पन में पधरो आहे पिरियां संदो पेर, अंधा लहनि कीन की भोए संदो भेर, को सॼो पसे सेर, दिलपत चवे दोस्त जो। हिननि जी जेका बि ॻाल्हि आहे उहा हक़ीक़तनि इहा साॻी आहे त जेके बि माण्हू आहिनि उहे मज़हबनि जे मतभेद में या जेको आहे सो पंहिंजे नज़रियनि में एतिरो त अटकिजी विया आहिनि जो ॿिए मज़हब खे या ॿिए माण्हूअ खे उहो इंसानु सम्झनि ई कोन था। इहा अॼु जी रिवायत कान्हे का, अधु जगत खां वठी इहो थींदो रहंदो आहे। जेको चवंदो आहे मुंहिंजो मज़हब आहे उहो मुंहिंजो मज़हब सभ खां मथां हुआ, मुंहिंजी जेका ॻाल्हि आहे उहा सभ खां मथां ई आहे, मुंहिंजी जेका मज़हबी रिवायत आहे उहा सभ खां वधीक आहे। ईअं हक़ीक़तनि में थियो कोन्हे को। पर स्क्रीन शो न पई थिए? हेलो, स्क्रीन शो न पई थिए? बिल्किस तव्हां पंहिंजा नेटवर्क सही करायो, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां हिननि जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे असुल में इंसानियत ऐं इंसानियत खे मेराज पहुचाइण वारियूं आहिनि। हफ़ीज़ दीवणो जंहिं पहिरियों भेरो 1885 साल वफ़ात कई, पहिरियों भेरो किस्सो जेको आहे मूमल राणो जो किस्सो जेको आहे उन खे मंज़ूम कयो। नाज़ वॾे नाज़ सां आई अलबेली, गोली गुजर जे अॻियां हुई चुस्त चिटी चंबेली, पसे हो बि खिलिया थे रोए न रंगेली। मूमल राणो जो किस्सो मंज़ूम कया हुई, लैला मजनू जो मंज़ूम कया हुई। हाणे ज़हन ते नथो अचे, छा कजे, मूं वटि लिखियलु बि कोन्हे वेझो। ख़ैर असां हिनखे वरी ॾिसंदासीं, हफ़ीज़ दीवणे वारे किसे खे हिकु दफ़ो बि ॾिसंदासीं। पर तव्हां मां कंहिं वटि जेकर नोट थियलु हुजे त मूंखे ॿुधाए छॾिजो, छो पहिरियों मां ॿुधायो आहे तव्हांखे त मां कहिड़े किसे खे ॿुधायो आहे हिन कमु। ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल हलाई ईस्वी 1808 में पैदा थियो ऐं 1855 में वफ़ात कयईं। गुल मोहम्मद गुल पहिरियों साहिबे दीवान शाइर आहे। पहिरियों साहिबे दीवान शाइर। आम तौर ते सवाल कयो वेंदो आहे सिंधी अदब जो पहिरियों साहिबे दीवान शाइर केरु आहे। उहो पहिरियों साहिब दीवान शाइर जेको आहे सो ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल हालाई आहे। पीर पागार जो मुरीद ऐं ख़लीफ़ो हो। डॉक्टर मेमन अब्दुल मजीद हिन जे लाइ लिखे थो त पंहिंजे ग़ज़ल में हिन ईरानी ग़ज़ल जी रिवायतुनि ऐं क़दीम सिंधी शाइरीअ जो हसीन इम्तिज़ाज क़ाइमु कयो आहे। अरबी फ़ारसी लफ़्ज़नि सां गॾु ठेठ सिंधी लफ़्ज़ बि इस्तेमालु कया अथसि। तशबीहूं ऐं तमसीलूं बि घणे क़दुरु सिंधीअ जे माहौल मां अख़ज़ कयूं अथसि। तोणे जो हिन जी केतिरी शाइरीअ में जेको आहे सो अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके हींअर मुस्तैमिल कोन्हनि के हींअर इस्तेमालु कोन था थियनि, पर हीउ पहिरियों माण्हू हुयो जंहिं तशबीहूं इस्तिआरा पंहिंजा सिंधी माहौल मां खयां हुया, सिंधी मंज़र निगारी कई हुई, सिंधी ॿोलीअ खे सिंधी तशबीहूं तमसीलनि तौरु कतबानाई। ऐं अहिड़े नमूने हिन जो ग़ज़ल जेको आहे उहो फ़ारसियत मां थोरो असांखे निकितल नज़र अचे थो। तंहिंजे करे अॻिते अची असां चऊं था त आई रुत सावण सिंधी मींहं वसी कयड़ा मल्हार, आई रुत सावण सिंधी मींहं वसी कयड़ा मल्हार, डठ वसिया पट वसिया ठठ वसिया पट वसिया सरहा थिया सांगी संघार, गाह सावा सब्ज़ थिया हरसू भरिया पाणियुनि तराह, पहिरियां पोठनि वठी चो तरफ़ पंहिंजा दाणा धण धरार। हीअ जेके शेर आहिनि ग़ज़ल जो, हिन में असांखे सिंधी माहौल, सिंधी लफ़्ज़ या सिंधी मंज़र नगारी मिले थी। आख़िर में असांखे आख़ुंद अज़ीज़ुल्लाह मेमण जेको हिकिड़ो ई असांजो उन कारनामो ॻाल्हि मिले थी, सा आहे 1746 में पैदा थियो ऐं 1824 में वफ़ात कयईं। ऐं हिन
जो अहम कारनामो ई इहो आहे त क़ुर शरीफ़ जो सिंधीअ जो मुतरजम आहे ऐं सिंधी में पहिरियों भेरो जेको मौजूदु तर्जुमो आहे उहो हिन वटां मिले थो। ईअं त असांखे जेको ॻाल्हियुनि ते हद ताईं मिले थो त 883 ईस्वीअ में बि क़ुर शरीफ़ तर्जुमो मिले थो ऐं ॿियो ही असांखे तर्जुमो मिले थो जेको आख़ो नज़ीरुल्लाह मेमण कयो आहे। अॼोके लेक्चर मुतालिक़ अव्हां वटि जेके बि सवाल हुजनि अव्हां सवाल करे सघो था, उन खां पोइ असां वाइंड अप कंदासीं। जी बिल्कुलु, मूंखां थोरो भुल थी वई, मां तंहिंजे करे चयुमि। ॾिसो, लिखियल किताबनि में लिखियलु हूंदो करे इंसानु आहे, ज़हन हेॾे होॾे थी थो वञे, त लफ़्ज़ जो मूंखां थोरी भुल थी वई आहे, तंहिंजे करे मां चई इहा ॻाल्हि। थोरो मां तव्हां पहिरियों ॿुधायो हुयो हफ़ीज़ तव्हां जो। ॿियो कंहिंजो सुवालु आहे? अॼु क्लास में ॿिनि शागिर्दनि जी जेको आहे सो ग़ैर हाज़िरी रही आहे।